नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर सिंध में तूफ़ानी बरसात ज़िंदगी जो कार व्यवहार मफलूज बणाए छॾियो। हर तरफ़ तबाही, रहवासी घरनि ताईं महदूद। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, टंडे अलहयार, सांगड़, नवाबशाह, ठट्टे, सिजावल, बदीन, खैरपुर ऐं टंडे मोहम्मद खान में बरसात सबबि बोर जहिड़ा मंज़र। जामशोरे, सेवण, लाड़काने, नौशरो फिरोज़, घोटकी, शिकारपुर, कंधरा ऐं उड़ेलाल में अरपासे पाणी। मदेजी, नारे, झोल, टन गुलाम हैदर, फुलजी, कोटडिजी, झुडो, शेदातपुर, फुल, कंडियारे, दड़े, जाम नवाज़ अली, न्यू सईदाबाद, बाडरह, मनहड़े, हुसड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। तरपारकर में बरसात सबबि डीपलो ऐं इस्लामकोट में तबाही। ठट्टे ज़िले में बि तबाहीअ जा मंज़र। घारो शहर बोर्ड जो मंज़र पेश करणु लॻो। थाणे बुला खान समेत कोहिस्तान जे सवें ॻोठनि जो राब्तो काटा थियल। 100 मिलीमीटर खां वधीक पियल बरसात सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद खे बि ॿोड़े छॾियो। सिंध में बरसात दौरान घर ढहण ऐं ॿियनि वाक़िअनि में 10 खां वधीक हयातियूं ज़ाया, केतिराई ज़ख़्मी। सखर में घर जी छित किरण सबबि बुढड़ी औरत हयाती विञाए वेठी। हिकु नारी ज़ख़्मी। खैरपुर जी मिल कॉलोनी में ॻोठ छतन शाह बुखारी में छितियूं किरण जा वाक़िया। 2 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। चंबड़ भरिसां छित जी जे किरण सबबि 2 वाक़िअनि में पीरसन समेत 2 ॼणनि दम ॾेई छॾियो। टंडोलायर में छित किरण जे वाक़िया पेश आया। 10 ॼणा ज़ख़्मी। दौदापुर भरिसां ॻोठ रिज़वान ओढो में छित किरण सबबि बाड़ो अली शेर कलर फौत थी वियो। राजो खानाणी काठोड़ वेझो मली नदी जे वहकिरे में लुढ़ी वियल हिक ई कुटुंब जे 7 भातियुनि मां 2 ॼणनि जा लाश हथ। कराची खां हैदराबाद वेंदे M9 लिंक रोड ते बोर्ड वहकिरे में लुढ़ी वियल कार सवार ज़ाल मुड़ुस समेत 5 ॼणनि जो अञा ताईं पतो न पइजी सघियो। बोर्ड वहकिरे में लुढ़ी वियल कुटुंब जे वारसनि जो दाहो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध जी बरसात ऐं बोर्ड सेटल इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं तेज़ करण जो हुक्म ॾेई छॾियो। बरसातुनि दौरान जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त बोर्ड मुतासिरनि खे फौरी तौर ते 50-50 हज़ार रुपया जारी कया वञनि। साफ़ पाणी जी फौरी फ़राहमी बि यकीनी बणाई वञे। बोर्ड जी सूरत हाल में पहिरीं तरजीह मुतासिर माण्हुनि खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल करणु हुअणु घुरिजे। कोहे सुलेमान ते जारी तेज़ बरसातुनि सबबि गुड्डू ऐं सखर बैराज वटि वॾी ॿोॾि जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 48 कलाकनि अंदरि गुड्डू बैराज ऐं सखर बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि हूंदी। तूंसा बैराज वटि वॾे दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर थियण बैदि पाणी वहकिरनि में इज़ाफ़ो रिकॉर्ड। तूंसा बैराज वटि मथां ऐं हेठां वहकिरो 5,10,308 क्यूसेक रिकॉर्ड। चश्मा बैराज, गुड्डू, सखर बैराज वटि नंढी ऐं काबुल नदी में नौशहरा वटि विचोले दर्जे जी ॿोॾि। PTI सुभाणे कराची में रिथिल जलसो मुलतवी करे छॾियो। PTI तर्जमान चवे थो बरसात सबबि इमरान खान जलसे में शिरकत न करे सघंदो। फॉरेन फंडिंग केस में PTI जी दरख्वास्त ते इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जी कार्रवाई रोकण बाबति PTI जी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत चयो आहे त इलेक्शन कमीशन खे ॿुधण बैदि दरख्वास्त ॿुधण जोगी हुजण या न हुजण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। समूरियुनि शयुनि जी इम्पोर्ट तां पाबंदी हटाए रहिया आहियूं। गैर ज़रूरी शयुनि जी इम्पोर्ट ते ड्यूटी लॻाई पई वञे। नॉन फंडिंग सब्सिडी न ॾींदासीं। वॾियुनि गाॾियुनि ते टैक्स लॻाए रहिया आहियूं। बैंकिंग सेक्टर मां $650 मिलियन वधीक वसूल थिया आहिनि। रुपए जो मुस्तक़िम थियण जो सिलसिलो जारी रहंदो। रिटेल टैक्स 42 अरब रुपयनि मां घटाए 27 अरब करे छॾियो आहे। सऊदी अरब जो कमाल ग्रुप 70 खां 80 मोबाइल टावर ख़रीद कया आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस।
बलूचिस्तान में बरसात ऐं ॿोर जी तबाही जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 6 ॼणा फ़ौत, फ़ौतियुनि जो अंग 200 थी वियो। सॼे सूबे में 22,692 घर ड्रही पट पइजी विया। मुतासिर इलाइक़नि में हुकूमती रिलीफ ऑपरेशन जारी। मौसमियात खाते मुताबिक़ सिंध ऐं बलूचिस्तान में सुभाणे ताईं तेज़ बरसात जारी रहण जी अक थी। ॾखण पंजाब ऐं KPK जी नदी नालनि में चाड़ जो ख़दशो। आई मीरपुर माथिले वेझो रेती पुल जे मुबैना मुक़ाबले में मार्जीवेल जी सुञाणप कश्मोर वासी धाड़ेल तौर थी। SSP घोटकी तनवीर सुनियो चवे थो मार्जीवेल धाड़ेल बब्बी भंगवार ते 15 खां वधीक केस दाख़िल हुआ। मार्जीवेल धाड़ेल कचे में महीनो अॻु FC जे एहलकारनि जे अगवा में मुलविस हो।